भोला कुत्ता बिल्ला न कुमी छा कुमी माण्हुनि खे खाईंदी आहे छा? हाँ कल समीर मां वाट रासी न यो कुमी हिकड़ी मोखे भी खाए हिकड़ी समीर हिकड़ी मोखे भी खाए हिकड़ी उनके है ना समीर नंढे वाटर में माथर वडे वाटर में है ना और उत्तम पहला मोखे आस्ते आस्ते वही उधर समीर मुंडे करे डिठे है ना डिठे न वर समीर के चक पैरा मानी मैं समीर को न ओ इत गोड़ ठइयो वर मोखे गोड़ ठइयो मोखे हाथ में वर समीर पैरा वर एकड़ी बी कुमी निकरी और ऐसा समीर के न कुमी छाला ॿार खे चक वणंदी आहे कुमी छाला माण्हुनि खे खाईंदी आहे न कुमी माण्हुनि खे छो थी खाए माना त आहे केतिरी माना मुंहुं केतिरो अथसि कुमी जो वॾो न हा केतिरी हूंदी आहे उहा हा अच्छा न पोइ उन्हनि खे मानी केरु पचा ॾींदो अथनि कुमियुनि खे हा वरी उहा मानी पचाए वरी हिक वरी हुनखे हुआ खाई ड्रॉ करे वरी उनखे वरी हुआ खाई ड्रॉ करे वरी उनखे उन्हनि ड्रॉ करे वरी निंड वरी हुआ मार थी खाए न अने वरी निंड थी करे न मथो अची थलल वारी मथो सवड़ बि हां पाणी में सवड़ कीअं था विझनि पोइ उते सुम्हण कीअं थियूं खटियूं था न पाणीअ में खटियूं न ऐं पोइ सुम्हंदियूं किथे आहिनि पाणीअ में सुम्हंदियूं किथे आहिनि कुमियूं हा किथे सुम्हंदियूं आहिनि पाणीअ में सुम्हंदियूं आहिनि या पाणीअ में पोइ पाणीअ में बाहि हल पोइ बाहि कीअं जूं ॿारीनि पाणीअ में भला वाटर में संदी घर वनी चाय पी बाई मानी खाई और हिता उन स्कूल पढ़ंदियूं स्कूल मां पढ़ी वरी ओस्ते अची लिकी वरी और हिन अची वाटर में हिकड़ी अच्छा पढ़ंदियूं बि आहिनि कुमियूं हां अच्छा ऐं मच्छू पढ़ंदियूं न हां मच्छू आहिनि न हिकड़ी वॾी फरान पकड़े आयो सब किले जे हुई किले जड़ी है ना किले जड़ी फरान हिकड़ी हुतां छरी बियो हुतां और हिकड़ो हुतां करे टे हुतां चौथो हुतां पंजो हुतां अच्छा पोइ मच्छियुनि खे पढ़ाईंदो केरु आहे स्कूल में उस्ताद था पढ़ाइनि या केरु थो पढ़ाए उस्ताद मच्छियुनि खे बि हां टीचरियूं सब के हुते तव्हां कहिड़े 1 KG में पढ़ंदा आहियो कहिड़े में तव्हां पढ़ंदा आहियो समीर केजी पक्की में 2 मां बि गई फरान मथे चौथी अच्छा पोइ मच्छू बि कीअं पढ़ंदियूं आहिनि मच्छियुनि जो स्कूल किथो आहे हा मच्छू समीर जी आहे ना केजी पक्की माने मच्छू भी है मां 2 अभी रहे ना माने अभी रहे हुआ थी वे ना हुआ थी वे अच्छा पोइ लिखनि कीअं जो कुमियूं ऐं मच्छियूं कीअं जो लिखनि ये लिखन छी वारी ये पहले ये पाइन लिख पाए पर हिया करे पर ये जेको टीचर लिखन सर लिखन वो लिखंदी जेको सर चने ना वो बुधाइन जो सर के वरी किताब वरी सर चनन किताब कढो वो बुझी वञन कुमी हां सारा सा कढंदियूं है ना और सबक कोन याद इंदो तो न सर वारी मारंदो त संभा ठोकंदो त पर कुमी रोई रोंदा आहिनि न है ना रोई छुट्टी छंदिया वो छुट्टी छंदिया वरी साईं चमाटी वणी तो था न वरी सुबह आईंदी वरी चमाटी आंदी तो न हुआ विड़ंदी ना ये समीर मां कुड़ा विड़ंदा ये साईं ये ठोके दो अच्छा जट सब क्लास वाले ना सब मानो कुमी मच्छू विड़न माण्हू छो था पोइ इन्हनि खे पकड़ीनि पोइ छो था बुधाण छोला माना कोई खाइंदा मच्छियुनि खे मच्छियूं कुमियूं सब शयूं पकड़ कोई खाइंदा माण्हू उन्हनि खे हां पोइ पाणीअ में जेके माण्हू लहनि था इन्हनि खे खाईंदियूं न मच्छियूं कुमियूं हा चारू ये सब शयूं खाई अच्छा शारू वखने थोड़ो ने वडो सो पानी अचे न है ना कुमी एड़ो चक्करी सो बुधा कथानी हथम ओ नंठे नंढे वरी बी कुमी निकरी चीचो नंढिया वट्रे कुमी निकरी त
5 मिनट करी हेरे न पेरम हल